मासाद गुजारो थियो मुंहिंजा मासात। ही वठ ज़ाहिर हिकिड़े ई ढुक सां चनेसर हली पवंदो। ईअं ई थींदो मुंहिंजा मासात। तूं रख हलात ये आऊं सवलो करे लिकाए थी छॾियां। हाणे उहो ॾींहुं परे न आहे जो पाण हिन हवेली जा मालिक हूंदासूं। हा मुंहिंजा मासात तूं सच थो चवे। हाणे हीअ सॼी हवेली असांजी थींदी। ऐं रहियो सवाल हिन रन जो, ऐं हिनखे त आऊं हिन पंहिंजी जुती जे हेठि रखंदसि। तुंहिंजी ॻाल्हि बराबरि आहे। रुॻो चनेसर खे चट करियूं पोइ त वाह वाह थी वेंदी। आओ मुंहिंजा माछात तूं ही सम्झ त ही जनावर कुझु ॾींहंनि जो मिजमान आहे हिते। पर मसाद हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुध, इहो ज़हर ॾेयण वारो कमु होशियारी सां कजां। ईअं न थिए जो किथे नाकामी थी वञे। न माछात न, इहो कमु कीअं थींदो? गैर ज़िमेदारी वारो कमु आऊं करे ई कीअं न सघां थी। ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं न ईअं थियो त पंहिंजी पत सफ़ा हली वेंदी। मासात तूं उल्को मकार। तूं हीअं सम्झ त चनेसर जी हयाती जा ॾींहं ख़तम। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।